फिल कुरानिल करीम वल फुरकानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अक़िमिस सलाता लिदुलूकिश शम्सि इला ग़सक़िल लैल व क़ुरआनल फ़ज्र। इन्न क़ुरआनल फ़ज्र कान मशहूदा। व मिनल लैलि फ़तहज्जद बिही नाफ़िलतन लक असा अन यबअसक रब्बुक मक़ामन महमूदा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लग़ना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही व अहले बैती व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदाए परवरदिगार मोहम्मद अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्तदारे चार यारम ताब औलाद अली। मज़हबे हनफियदार मिल्लते हज़रत खलील। ज़ेर सायह से आज़म खाक पाए हर वली। आका असां तुझो अदा बिछड़ो मोहम्मद मुस्तफ़ा। आमथां सभिनी खां सदा बलअल औलाद कमाली। दुनिया समूरी नूर थी शिरक कुफर या दूर थी। मोहब्बत अंदर मखमूर थी कशफत दुनिया बिजमाली। आला सदन अखलाक आसारा हक़ीर बपाका। सीरत बेहैरत नाका हसनत जमीउ खिसाली। इदरीस गाई दो रहे जग खे बुधाई दो रहे। तो जय जवाई दो है सल्लु अलैहि सल्लल्लाहु अलैहि रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। खुली पढ़ायो बजवासा पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह।
वसल्लम अलैका या मुझा मेहरबान भाइरो प्यारा नौजवानो अल्लाह जे फज़ल ऐं करम सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वसीले वास्ते सदके सां असांजे कामिल मुर्शिद सय्यदी व सनदी क़िबला सजन साईं दामत इनायत जन जे निगाह इनायत सां हजरत क़िबला मखदूम आज़म साहिब मदज़िल अलीजन पंहिंजी जीजन अम्मा जे रूह के सवा पहचान ला फी सबीलिल्लाह खैरात में ही दीनी तरसोब रखियो आ। दुआ है अल्लाह साईं अम्मा के बेहिश्त में बुलंद मकाम अता करे, संदस फर्जंदन के मजीद तौफीक हिम्मत अता फरमाए। तो सिर्फ सालियानू या चाली हो उन प्रोग्राम में खैरात करे न, पर हर दम पंहिंजी अम्मा के याद करे उन जी मग़फ़िरत जे लाइ दुआऊं घुरंदा रहनि। अल्लाह अज़्ज़ व जल्ल जी बारगाह में अर्ज़ कंदा रहनि, छो त बुनियादी शइ असुल शइ कुरान करीम जेका बयान कई आ उहा वालिदैन जी लाइ इफ़ात करे वेलनि जे लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरंदा। रब्बुल आलमीन जी ज़ात कुरान करीम जी इन आयत में जेका असां दुआ तौर नमाज में दुरूद इब्राहिम खां पोइ पढ़ंदा आहियूं, इरशाद फरमायो आहे रब्बना इग़फ़िर ली वल वालिदैय, मौला मूंखे बि बख़्श कर मुंहिंजे वालिदैन खे बि बख़्श कर। अहिड़े नमूने सां ॿी आयत में आयो आहे वल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम यक़ूलून रब्बना इग़फ़िर लना वल इख़्वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान, जेकी बाद में आया उहे पहिरियन जी लाइ दुआ घुरनि था घुरनि त या अल्लाह असांखे बि बख़्श कर, ऐं जेके असांजा भाइर ईमान सां असां खां अॻु में दुनिया तां रेलत करे विया उन्हनि खे बि बख़्श फरमा। छो त खैरात फी सबीलिल्लाह 40 जे नाले सां, 12 जे नाले सां, 11 जे नाले सां, 30 जे नाले सां असुल त फी सबीलिल्लाह खैरात आ। ऐं फी सबीलिल्लाह चओ बि ज़रूर, छो त क़ब्र वारे खे इन खैरात जो सवाब अल्लाह ताला ई पहुचाईंदो। न को असीं मौलवी खणी क़ब्र में वेंदासीं, न को ॿिया खणी हलंदा। रब करीम जे नाले वठण सां इहा महिरबानी थींदी जो तव्हांजो ख़ैर, अव्हांजो ख़र्च, अव्हांजी महिनत जो दर्जो अजुर ऐं सवाब अल्लाह से उन मरहूमन के क़ब्र में पुॼाए कबूल करे, उन्हनि जे क़ब्र खे कुशादो बनाईंदो, उन्हनि जे क़ब्र में बिहशरी पहाड़ियूं वारींदो, उन्हनि खे क़ब्र में मदीने वारे दिलबर जा दीदार बि कराईंदो। त ही हलाली बच्चो आहे जेको पंहिंजे अब्बे अम्मा खे यादि करे, सदोरो बचड़ो आहे जेको पंहिंजे अब्बा अम्मा खे यादि करे, सुधरियल औलाद आहे जेको अब्बे अम्मा खे यादि करे, वफ़ात खां पोइ उन्हनि खे विसारे न, उन्हनि जे रूह जी राहत लाइ, उन्हनि खे बख़्शिश ऐं मग़फ़िरत मिलण लाइ, उन्हनि जे दर्जात जी बुलंदी जे लाइ अल्लाह अज़्ज़ व जल्ल जी बारगाह में दुआऊं पाण बि घुरे, ॿियनि खां बि घुराए। हिन सुहिणे प्रोग्राम में जेको साईं रखियो आहे, मूंखे पाण यादि कयूं, मुंहिंजी कंडीशन हलण में तकलीफ़ आहे, उथण वेहण में तकलीफ़ आहे, पर दिलि घुरियो त काफ़ी टाइम थियो आहे त दरबेलो शहर में
मौक़ो न मिलियो आहे, वञण जो प्रोग्राम न थियो आहे, हाज़िरी न थी आहे, भला जी साईं सिक सां यादि कयो आहे त ॾुखियो सुठो वञा, तरबेली जा नवां पुराणा दोस्त ॾिसूं त कहिड़े हाल में आहिनि। अल्लाह उन्हनि जी मुहबतुनि खे मचाए, इश्क़ रसूल में वधाए, रूहानियत में तरक़ी अता फरमाए। अल्लाह ई अल्लाह जे महबूब जे प्यार में वधंदा, ख़ुशि थींदा, आबाद। मूं मां जेके आयतूं पढ़ियूं आहिनि, इन आयतुनि जे मुताबिक़ अर्ज़ु कंदुसि, अव्हां जी दिली ताउन जी ज़रूरत आहे। उनजो मतिलबु त जी ॻाल्हि वणे त ज़बान भीड़े न, नंद बंदि करे न, चप सोढ़ा करे न, खुली आवाज़ सां दिलि खोले सुभान अल्लाह जो आवाज़ कढो। ऐं जे दुरूद लाइ दरख़्वास्त कयां त अहिड़ो दुरूद पढ़ो जो दुरूद तरबेली जी बिल्डिंगुनि खां, जायुनि खां, वणनि टिणनि खां, खजियुनि खां, बागनि खां क्रॉस कंदी दिलबर हबीब जे दरबार जी हाज़िरी ॾे। खुली दुरूद पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि पढ़ो त ॿुधा त पढ़ो था या कथो था जो ॾाढा पढ़ो। जेके अल्फाज मुआ प्यारनि जे साम्हूं पढ़िया, पहिरीं आयत में अल्लाह ताला 5 फर्ज़नि जो ऐं 6 सुन्नत निमाज़ जो ज़िक्र फरमायो। शाबाश था चयो त सुभान अल्लाह। ऐं निमाज़ जो ॿुधी सुभान अल्लाह चवणु वॾो जिहाद आहे। आवाज़ सां चओ ख़ुदा क़बूल फरमाए। अल्लाह ताला फरमायो अक़िम सलाह लिदुलूक शम्स इला ग़सक़िल लैल। निमाज़ क़ाइम कर सिज लहण खां रात जी छांइजी वञण ताईं। अल्लाह अज़्ज़ व जल जी ज़ात इन्हनि प्यारनि अल्फाज़नि में 4 निमाज़ुनि जो बयान फरमायो। सिज लहण खां ज़ुहर जी निमाज़ में पहरी आई, वरी असर पहरी आई, वरी मग़रिब सांझी आई, वरी इशा सुमाणी आई। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजा महबूब इही 4 निमाज़ुनि क़ाइम करण सां गॾु व क़ुरान अल फज्र ऐं फज्र जी निमाज़ में बि क़ुरान पढ़। महबूब जी ज़ात ही 5 निमाज़ूं रुॻी तुंहिंजी लान पर तुंहिंजी उम्मत ते मूं अल्लाह फ़र्ज़ कयूं आहिनि। मां इही छो मौज़ू खणंदो आहियां? मुंहिंजी तबियत ॿियनि तक़रीर कंदड़नि खां इन लिहाज़ सां मुख़्तलिफ़ आहे, मुनफ़रिद आहे त असां वटि सिर्फ़ 3 या 4 मौज़ू हलंदा आहिनि। सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद, हज़रत गौसे आज़म सोने जी यारी शरीफ या महबूब जे 5 इमामनि पाकनि जी शहादत। बाक़ी जेको अल्लाह जो क़ुरान आहे जंहिंमें 6666 आयतूं आहिनि, उन्हनि में अल्लाह छा फरमायो आहे, उन्हनि जे अंदरि छा इरशाद थियो आहे, उहे छाजे लाइ नाज़िल थियूं आहिनि, इन पासे असांजो तवजो न हूंदो आहे। मां हिकिड़ो ॿुढड़ो पीर सन मरीज़ माण्हू, पर दिलि चवंदी आहे त जॾहिं 6666 आयतूं क़ुरान जूं आहिनि त छो न महबूब जी उम्मत खे ॿियनि आयतुनि ते बि माण्हू बयान करे ॿुधाए
वाइस करे बुधाए नसीहत करे बुधाए अल्लाह करे तो उन्हनि जे दिल में घिरी वञे तो खुदा ही खुदा जो महबूब राज़ी सिर्फ टिन मौज़ूअनि ते बीह रहूं सॼो अल्लाह जो क़ुरान छो लथो छा क़ुरान पाक में हेतिरियूं सूरतूं हेतिरियूं आयतूं हेतिरा रुकू इन जे करे मां जेका इन्हनि आयतुनि ते ॻाल्हाइण जो इरादो कयो आहे जंहिंमें अल्लाह पंहिंजे महबूब खे इरशाद फरमायो मुंहिंजा महबूब सिज लॻण खां राति जी छांइजण ताईं निमाज़ क़ाइम कर ज़ुहर जी निमाज़ ॿिपहरी असर जी निमाज़ टिपहरी मग़रिब जी निमाज़ सांझी इशा जी निमाज़ सुमाणी इही चार निमाज़ूं इन्हनि अल्फाज़नि में आयूं व क़ुरान अल फज्र ऐं फज्र जो क़ुरान पढ़ इन में फज्र जी निमाज़ अची वई तव्हां इंसाफ़ कयो हीअ दरबेलो जी जामे मस्जिद इंतहाई कदीमी मस्जिद इंतहाई पुरानी मस्जिद अल्लाह के प्यारन कामिलन आरफन आशिकन इन मस्जिद में नमाज़ूं पढ़ियूं ऐं पढ़ायूं दीन जो दर्स ॾिनो मुहम्मदी फैज़ हलायो काफ़ी माण्हू दरबेले जे मखदूम जा मुरीद मिलंदा आहिनि साईं मां फलाणे जो मुरीद आहियां मां फलाणे जो मुरीद आहियां इहे सभु वॾे बुज़ुर्ग मखदूम मोहम्मद उस्मान साईं रहमतुल्लाह अलैहि जे फैज़ ऐं बरकत जा निशान ऐं आसार आहिनि अदरा अहिड़ी मस्जिद में अवां ॾिसंदो न ज़ुहर जी बांग ईंदी त माण्हू घणा आहिनि विचीअ जी बांग ईंदी त माण्हू घणा आहिनि मग़रिब इशा के माण्हू घणा आहिनि फज्र ते माण्हू घणा आहिनि अल्लाह करे असांजी दिलि उन ॻाल्हि ॾे शौक़ रखे उन शइ ॾे तवजो रखे उन नेमत जो क़दुरु करे उन सूखड़ीअ खे सुञाणे जेका मदीने वारो घोट मेराज वारी राति उम्मत जे लाइ पंहिंजे रब खां सूखड़ी करे वठी आहे तव्हां ॿुधो आहे आलिमनि सगोरनि खां त असांजा महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मेराज ते विया हुआ असां तव्हांजो अक़ीदो आहे त महबूब जो मेराज हक़ आहे या न ॾाढा ॻाल्हायो हाणे वेठा आहियो त जॉन थी जवाब बि जॉन थी ॾियो दुरूद बि जॉन थी पढ़ाइजो सुभान अल्लाह बि जॉन थी चइजो ईअं न थिए जो मां पूरो तव्हांखे मारी कोन जी सुभान अल्लाह किथे अञा वॾो आवाज़ करे महबूब आका जो मेराज हक़ मुस्तफा जो सैर सैर मुस्तफा जो सैर सैर मथे लियो केर मथे लियो केर बयान पियब हुआ अजीज तर अरशते हुजूर मगर बयान पियब हुआ अजीज तर अरशते हुजूर मगर कहीं न पिय रखो न पेरो कहीं न पिय रखो न पेरो मथे भी मुस्तफा जो शेर शेर मथे वियो केर चाह निमाज़ अल्लाह फर्ज कई हिक न बन 50 निमाज़ महबूबन कबूल करे मोटिया हजरत मूसा रस्ते में अर्ज जो क़िबला मोटी अल्लाह का घट करायो कोन पढ़ंदा मां पंहिंजी उम्मत खे आज़मायो नव भेरा सोहरा नबी रब जे दरबार में आया 45 कटराई 5 खणी वापस थिया फरमाई था मुल्लो महफूज़ दे निहारियो त 50 लिखियूं पयूं हुयूं अर्ज़ कई
या अल्लाह हितां कोन कटियूं थई। अल्लाह फरमाए हबीब कटण जी ज़रूरत कान्हे का, उम्मत खे जो पढ़नि 5 सवाब 50 जो ॾींदो। सुभान अल्लाह। अदरा एड़ी प्यारी निमाज़, एतरी शान वारी निमाज़, मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात तोहफ़ो करे सुखड़ी करे असां तव्हांजे लाइ आंदी आहे। अजब थो लॻे जो अमीर जे संग खे जीर चऊं, पीर जे संग खे जीर चऊं, भाउ बरादर जे भत जे ॻोठ खे वर खयां था, तेजूं कुलनि ते खयों था हलूं। ॿिए हर कंहिंजे कम जे लाइ असांखे टाइम आहे। जेकॾहिं असांखे टाइम न आहे त अल्लाह जी निमाज़ ला मुसलमान आहियूं, अल्लाह जे महबूब जा उम्मती आहियूं, अल्लाह जे मथां हबीब जे मथां ईमान वारा आहियूं, अल्लाह जे क़ुरान करीम खे मञण वारा आहियूं। अदरा क़ुरान पाक खे 5 पोतियूं वेढ़े पीठे में लोॾा ॾींदे क़ुरान खे इहा ॻाल्हि कान थी वणे। पत्थर कोन थो निकिरे जो सुकाईंसि थो या थधी हवा थो हणीसि। क़ुरान खे मेड़ खणी वञण में कमु आणींदा आहियूं, साख में सूंहं में कमु आणींदा आहियूं। असुल शइ आहे अल्लाह जे क़ुरान खे पढ़ूं त हेॾे अल्लाह जे कलाम में असांजे लाइ हिदायत कहिड़ी आहे, असांजे लाइ रहनुमाई कहिड़ी आहे, असांजे लाइ रहबरी कहिड़ी आहे। क़ुरान असांखे छा थो चवे, ऐं जेकॾहिं ख़ुदा तोखे तौफ़ीक़ ॾे क़ुरान करीम खे गौर सां वेही पढ़ंदे, माना वारो तर्जुमे वारो क़ुरान खणी वेहंदे त तोखे रुॻी निमाज़ ई निमाज़ नज़र। पाबंदी कयो, 5 वक्त नमाज़ जी पाबंदी कयो। मर्द औरतूं जवान पोढ़ा नंढा वॾा सभु अल्लाह जा निमाज़ी बाना थी वञो, निमाज़ में सुस्ती न कयो। हदीस पाक में आयो आहे जॾहिं को माण्हू राति जो गहरी निंड में हूंदो आहे ऐं फजर जी अज़ान ॿुधंदो आहे, बिस्तरे में फत कंदो आहे त अल्लाह जो मलाक मथां बि चवंदुसि कुम बारकल्लाहु फीक, ओ फत करण वारा उथी अल्लाह तो में बरकत विझे। जॾहिं वरी उथे थो त बिस्तरो दुआ थो घुरे, या रब्बल आलमीन मूंखे छॾियो अथई, निंड फिटाई अथई, आराम ख़त्म कयो अथई, या अल्लाह मुंहिंजे बदिले में हिनखे जन्नती बिस्तरा नसीब कर। खट तां उथो आहे, हथ तां उथो आहे, पेर में जुती थो पाए त जुती दुआ थी करे, या अल्लाह हिन जे क़दमनि खे पुरसरा ते साबित क़दम रखिजा। उन खां पोइ पाणीअ जो थां थो भरे, हथ थो धोए त हथ था दुआ घुरनि, हथनि जा गुनाह था किरनि, कुरड़ी थो करे त वात जा गुनाह था किरनि, नक खे पाणी थो ॾे नक जा गुनाह था किरनि, मुंहं खे थो धोए मुंहं जा गुनाह था किरनि, ॿाहूं थो धोए ॿाहुनि जा गुनाह था किरनि, मस थो करे मथे जी मथे जा गुनाह था किरनि, पेर थो धोए पेरनि जा गुनाह था किरनि। जॾहिं मस्जिद में अचे थो, मस्जिद जे दरवाज़े ते अल्लाह जा मलाक बीठा आहिनि, हिन जो इस्तक़बाल करे हिक ॿिए खे छा चवंदा आहिनि? अञा सुभान अल्लाह तव्हांजो मच्छी पुरुष नथा, हथ ॿई मथे खणो त पक थी। मस्जिद जे दरवाज़े ते मलाक बीठा, देता है फरिश्तायों दरवाजे पे मुनादी, हट जाओ कि फिरदौस में जाता है नमाज़ी। तेरी मेहरबानियां असुल शइ आहे त तुंहिंजो यकीन कामिल घटिजी वियो आहे। क़ुरान करीम ते एतबार हल्को थी वियो आहे, महबूब जे फरमान ते ईमान छको थी वियो आहे। यकीन हुजे त माण्हू देरी न करे अल्लाह जे दरबार में हलियो अचे। ॿियनि खे पेरे पऊं था त जेल में सूर कोन्हे, पर ख़ुदा जे अॻियां झुकूं था त जेल भरियल आहे। केॾी न ज़्यादती,
सिंध जे सूअ सोने भिटाई घोट रहमतुल्लाह ने फरमायो ऐं केॾो सुठो फरमायो फरमाए तो छाखे वञी छो डेली थी ॿियन जो वठ कज करीम जी जग जो वाली जो साखो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां फेसबुक ते ईंदो आहे ॿिनि ॼणनि प्यार जी शादी कई लठ उभी जहिड़ो गंद ज़रे कोर्ट में ज़रे पुलिस न माउ पीउ जी इज़त रही न ॿिए जी अदना तो प्यार रख त बदी मारी पीर खुदा मोहब्बत रख त केॾी महिरबानी बेटाई साहिब तो अफ़ज़लहु ला शरीक चओ जी नाम मोहम्मद आरनी निर्तानी है रे वहदहु ला शरीक लहू जाथो जवी जीअ नामन मदगानी निर्मनी है सो तू वञो कीअं नाई कथ ॿियनि खे अल्लाह जा भेड़ो बजारे फरमायो जने मस्जिद जे दरवाजे ते अचे थो भला चवनि था खल्लूल वली अल्लाह है रस्तो छॾियो अल्लाह जी वली जे लाइ करायो कननि ते हथ थो रखे नमाज जी नियत करे अल्लाह ताला फरमाए थो मलाइको जी मुंहिंजा रब जी असांजा रब वुज़ू सां हथनि गुनाह वस गुरनि सां वात जा गुनाह वस नक जी पाणी सां नक गुनाह वस मुंहं धोन सां मुंहं जा गुनाह वस बाहुनि धोन सां बाहुनि जा गुनाह वस मन सां मथे जा गुनाह वस पेरनि धोन सां पेर जा गुनाह मलाइको बाक़ी जेको क्षमा तकबीर हरण खां अॻियां मुंहिंजी रहमत सां धोई पाक साफ़ कयोसि जो अल्लाह पर चवण खां पहिरियां बदन ते गुनाह रहेसी एतरी निमाज़ खुदा जा बानिरो पाबंदी सां निमाज़ पढ़ो ख़ुसूसन मस्जिद में जमात सां निमाज़ हदीस पाक में आयो मुझे दिल पर नबी फरमायो त मूं इरादो कयो त पाक ॾियारियां ॿिए खे जमात निमाज़ पढ़ाए मां पोइते रहिजी ॾिसां त केरु जमात सां निमाज़ ते न आयो त मां मुस्तफ़ा उन्हनि जी घरनि खे बाहियूं ॾिसारे हदीस मुंहिंजे हबीब कई किथे तो गुनाह के जहान में आहे अल्लाह ताला मुखे तोखे वडन नढन के जानन पोढ़न के मर्दन के मायन भेनर न्याण के निमाज़ी बनाए ऐं जॾहिं पानो निमाज़ पढ़ंदो त पोइ फर्ज़ खां पे सुन्नतुनि ॾे वधंदो सुन्नतुनि खां पे नवाफ़िल ॾे वधंदो ऐं जॾहिं नवाफ़िल में आयो त हिन खे अल्लाह जो मुक़र्रब माण्हू बनायो वेंदो एतिरो ख़ुदा जो मुक़र्रब थींदो जो जीअं ज़बान मां निकिरंदो तीअं अल्लाह कंदो जीअं हथ खणंदो तीअं रब कंदो जीअं पेर चोरींदो त अल्लाह हुन जी रिथ रिथ क़बूल कंदो एॾी मेहरबानी थींदी आहे बुनियादी शइ अल्लाह जी निमाज़ असां त सुस्त आहियूं काहिल आहियूं पोइते पइजी विया आहियूं असांजे मुर्शिदनि जो सिलसिलो हज़रत सोना साईं पीर मिठा साईं पीर सैयद साईं जो ॾिसो हज़रत पीर मिठा साईं जी सवाने हयात में हाणे मां कुझु लिखणु शुरू कयो आहे जॾहिं मां ॾिसां थो पियो त कुल हैरान थो थिए त केतिरी सख़्ती हूंदी जमायत सां निमाज़ ते औरतुनि जे पर्दे ते मर्दनि जे पचके ऐं दाढ़ीअ ते अल्लाह जे ज़िक्र जे मुराक़बे ते मुर्शिद जे मोहब्बत में फ़नाईअ ते ओ दौर यादि पियो अचे त ॼण इमाम रब्बानी मुजद्दिद अल-फसानी सुहिणो असांजी सिंध में कदम अच्छा साईं मां अर्ज़ कंदो आहियां अल्लाह मुंहिंजो अर्ज़ क़बूल करे
पंहिंजी अम्मा खे, पंहिंजी अदीअ खे, पंहिंजी भेण खे, पंहिंजी न्याणीअ खे बि पक्को निमाज़ी बना, क़ुरान पाक जो दौर करा, अल्लाह जो ज़िक्र करा, मुस्तफ़ा जे पाक शहज़ादी खातून जन्नत सय्यदा ज़ाहिरा ताहिरा फातिमा साहिबा ज़ाहिदा आबिदा जे रस्ते ते असांजी मां भेण न्याणी हले त क़यामत जे ॾिहाड़े खातून जन्नत खे मुंहुं ॾेखारे। बेफ़िक्र जो वेठा आहिनि, ख़्याली कोन्हे, महिनत ई कान्हे, मुजाहिद ई कोन्हे, चवण ई कोन्हे। अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा महबूब अक़िमिस्सलात लिदुलूकि शम्स इला ग़सक़िल लैल व क़ुरानल फज्र इन्न क़ुरानल फज्र कान मशहूदा। नमाज़ क़ाइम कर सिजलण खां असां वटि ॿियो रंग आहे। साईं असां जो साईं चए थो त निमाज़ ते कोन जागो पिया थकिजी थी पिया हुआ मां तव्हांजा इंजण हाणे बि करम कयो। सुभान अल्लाह। असां वारो साईं थो चवे त निमाज़ ते कोन्हे, उनखे चओ त तो जहिड़ा साईं किरोड़े मुस्तफ़ा जे पाक कदम में पातल जुती मुबारक जी मिट्टीअ तां कुर्बान कजन। ही रब पंहिंजे महबूब खे तो फरमाए त मुंहिंजा महबूब निमाज़ का तव्हां जाहिल थी करे तबाह न थियो। के त पढ़ियल लिखियल मूं ॾिठा तबाह थी विया आहिनि, बुरी सुबत में अची विया आहिनि, अहिड़नि ठॻनि जे टोलनि जे चपे में फासी विया आहिनि जो हू चवंदा मूं वारा चेपल चट बसि ॿेड़ा पार। अल्लाह फरमाए थो अक़िमिस्सलात लिदुलूकि शम्स इला ग़सक़िल लैल व क़ुरानल फज्र इन्न क़ुरानल फज्र कान मशहूदा। मुंहिंजा महबूब फज्र जो क़ुरान पाक जी तिलावत ही त प्यारी आहे जो उन वक़्त मूं अल्लाह जा मलाइका लहींदा आहिनि। हिकिड़ा राति वारा ॾींहं जे ड्यूटी लाहींदा आहिनि, हिकिड़ा ॾींहं वारा वरी राति जे हिकिड़ा राति जो ड्यूटी ॾेई मथे चढ़ण वारा थींदा आहिनि, ॿिया वरी ॾींहं जे ड्यूटी लाहींदा आहिनि। अबीबा अव्हां फज्र ते क़ुरान पढ़ो या तुंहिंजा उम्मती क़ुरान पढ़नि तो हे राति ॾींहं वारा मलाइका गॾिजी हिननि सां अल्लाह जो क़ुरान बि पढ़ंदा, हिन जी तिलावत जा शाहिद बि थींदा। असां 1 बजे ताईं फेसबुक ते सॼो ॾींहुं कार बि वई। मुंहिंजो हिकिड़ो भाणे जो आहे भोगाई सो हुनजी न्याणी वटि आई आहे जेका छा चवंदा हुनखे टच मोबाइल जैसा बा हथ एतिरो हेरा जो राति जे ॿिए पासे हथ न चरिया थी पिया सफ़ा चरिया। हाणे नवाज़ शरीफ़ लही वियो तव्हांखे छा मिलियो, जे ॿियो आयो तव्हांखे छा मिलियो, टियों ईंदो तव्हांखे छा मिलंदो। साॻी मानी साॻ सां हदरा तोखे जे टाइम रब ॾे त पंहिंजी हलाल रोज़ी कमाए पोइ वेही रब जी इबादत कर, नबी जी इताअत कर, अल्लाह जो ज़िक्र कर, महबूब ते दुरूद पढ़, अहिड़ो पाण खे सजाए छॾ जो अञा रूह परवासी न करे त अल्लाह जा मलाइका कुल्हे काढी छॾजे ला तुंहिंजे खट जी चौधारी थी। छो तो जाहिलियत जी जिंदगी गुजारी, छो तो पंहिंजी जिंदगी बर्बाद करी, छो तो पंहिंजी जिंदगी तबाह करी। मुंहिंजे सोने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती निमाज़ ई मुद्दा, निमाज़ ई बुनियाद आहे, निमाज़ ई विलायत जे मथे वञण जो ॾागो आहे। छो त मां ज़ाल अब्दी ॿी रिवायत में ला यज़ाल अब्दी यतक़र्रब इलैया बिन्नवाफ़िल, ख़ुदा जो क़ुर्ब नफ़िलनि सां मिलंदो आहे। जेको फ़र्ज़ी न पढ़ंदो बदबख़्त आहे, ओ थध जो पुटु आहे, बेग़ैरत आहे,
जो कुमान खे नमाज खां झले थो, रोज़े खां झले थो, शरीयत खां झले थो, कुछ उन में कोन्हे। शैतान जो दलाल ऐं जनता उनखे ठुके छॾ, दिलि लॻाए त मदीने जे घोट सां लॻाए वई। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाबंदी सां नमाज पढ़ी, सदन असहाबन सुहरन पाबंदी सां नमाज पढ़ी, अहल बैत अतहार पाबंदी सां नमाज पढ़ी, महबूब जे घर वारनि मोमिननि जे मारनि पाबंदी सां नमाज पढ़ी, सोने नबी जे शहज़ादनि पाक न्याणनि पाबंदी सां नमाज पढ़ी, करबला जे शहीदनि इमामनि सुहरनि पंहिंजे रब खे राज़ी करण जे लाइ शाहिद शहीद थींदे बि नमाज पढ़ी। तोखे कंहिं ख़राब छो थो बेनमाज़ी रहे? पान नमाज पढ़, ॿिए खे बि नमाज लाइ चओ, दोस्त खे चओ, भाउ खे चओ, मिट माइट खे चओ, अमर न्याणी खे चओ, नंढ खे चओ। अहिड़ियूं अलाह जूं बाणियूं असांजी सिंध में गुज़रियूं आहिनि जो उन्हनि जी तारीख़ पढ़जे थी त अकुर हेरा। सिजावल खां पहिरियां हिकिड़ो ॻोठु ठटो सिजावल, हुन ॻोठ जा माण्हू हज ते मके खां वांदा थी मदीने विया। किथां खां वांदा थिया? राजा त मदीने विया। किथे विया? अल्लाह असां तव्हांजी क़िस्मत करे। पर उते हलो त सीमट जी गोया फूकी जी न थी, सीट जी न थी, अदब सां कंदरो झुकाए अर्ज़ कयूं मुझे आपने बुलाया, ये करम नहीं तो क्या है। आवाज़ चो, अदब से खड़ी चो, शान पुट थी चो, मुझे आपने बुलाया, ये करम नहीं तो क्या है। मेरा मर्तबा बढ़ाया, ये करम नहीं तो क्या है। मुझे आपने बुलाया, ये करम नहीं तो क्या है। ये शरफ बड़ा शरफ है, मेरा दिल तेरी तरफ है। ये शरफ बड़ा शरफ है, मेरा दिल तेरे तरफ है। सुभान अल्लाह। बड़ी आवाज़, बड़ी आवाज़, मीठी आवाज़, होश वाली आवाज़, होश वाली आवाज़। ये शरफ बड़ा शरफ है, मेरा दिल तेरे तरफ है। मुझे नात बनाया, ये शरफ नहीं तो क्या है। मुझे आपने बुलाया, ये करम नहीं तो क्या है। करे मदीने पहुंचा, मदीने में सिंध जूं औरत नमाज जी लाइ अगई हर में वञी वेठी, छो त रश्ती त्या जाइ न मिलंदी आहे। अंदर वेठो थोड़ी देर में मां खे ईअं करे
वरी हीअं कर हीअं करे वरी हीअं कर जवाब कबिया पाण हला पिया वर्जिश कबिया ती माई परा साला अल्लाह तोखे मूंखे शौक़ दे त क़ुरान जो दे शौक़ दे त ज़िक्र जो दे इश्क दे त दिल भर के दूध जो दे प्यार दे त तेरी पैगंबर जो दे मोहब्बत दे त मदीने जे घोट जी दे ये मोहब्बत रखे थुने फिटो कर दिल मदीने वाले सां गॾे सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह पाबंदी सा नमाज सा गडवरी अति अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे छा फरमायो व मिनल लैल फतहज्जद बिही नाफिलतन लक हबीब रात जो निंद खे छॾे तहज्जुद जी नमाज पढ़ हे मूं अल्लाह जो तो महबूब ला ज़्यादा हुक्म तुझे ला इमाम तहज्जुद जी पाबंदी कराई तो मुझे मुर्शिद सुभान अल्लाह सुभान अल्लाह रब वाह नवाज़ो थई मुझा पीर सजण साई सुभान अल्लाह दिल ठरी पर अञा आस्ते आवाज़ रब वाह नवाज़ो थई मुझा पीर सजण साई रब वाह नवाज़ो थई मुझा पीर सजण साई दर्दन ला दुआ तुंहिंजी अक्सीर सजण साई दर्दन ला दुआ तुंहिंजी अक्सीर सजण साई रब वाह नवाज़ो थई मुझा पीर सजण साई पंहिंजे प्यार दे पीर भाई खे बि अर्ज़ कंदुसि त अव्हां जी पहिरीं सोच ऐं हाणे वारी सोच में फ़र्क़ु न जीअं मुर्शिद जी महिरबानी अथव फैज़े ताहिरी बख्शी गफ़ारी मिलियो अथव तहज्जुद जी पाबंदी मुस्लिम करीमन जे तरीक़े जी पाबंदी मुराक़बे जी पाबंदी शरीयत अमल जी पाबंदी मज़ाक़ चर्चा घणा बंदि कयो पाण ते कंट्रोल रखो पाण खे ईअं सम्झ त हिकु लम्हो लम्हो मुंहिंजो तुंहिंजो अल्लाह जे ज़िक्र जे हवाले आहे दीन जे फ़िक्र जे हवाले आहे रब जे मिलियल नेमत जे शुक्र जे हवाले आहे क़द्र जे हवाले आहे कप में पिया हलो पेर सिर्फ़ थियण जो अंदेशो आहे पंहिंजे पाण खे संभाले उहो नक्शो दुनिया ते मज़बूत रख जो परे खां ख़बर पए त इहो मुहम्मद आका जो आशिक़ ताहिरी फ़क़ीर ज़ाहिरी बातिनी फ़क़ीर पेर स्लिप नथी हेॾे होॾे नथी थिरके न खिसके न तिरके न पाण खे संभालियो अल्लाह ताला जे फज़ले करम सां हज़ारे लखे माण्हू मदीने में हूंदा आहिनि मां कदे बाबू सलाम खां निकितुसि हिकिड़ो माण्हू मूंखे चई मिली चई तूं सोने साईं जो मुरीद आहीं मुंहिंजो हा तूं कीअं सुञातो चई मूं हिकिड़ो दफ़ो सोने साईं खे शुजाबाद में ॾिठो हो अॼु तोखे ॾिसी मूंखे नक्शो पंहिंजे तव्हांजे पीर वारो यादि अची वियो मुंहिंजे सोना साईं मश्किरियूं न कयो चर्चे बाजू न कयो वात न हलायो चिड़ो त भली चयो जिक्र में महबूब
जिक्र में फना रहो, जिक्र में सोच हो जे, जिक्र जो फिक्र हो जे, जिक्र वाली तबीयत हो जे। अल्लाह अल्लज़ीना यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम, पासन भर पे जिक्र, पीछे भी जिक्र बैठे। अल्लाह ताला जी ज़ात बरकत पर हबीब का तो फरमाए व मिनल लैल फतहज्जत बिही नाफिलतन लक, मुझा महबूब रात जो तहज्जुद पढ़ ये तुझे लावधी कम अल्लाह जो हुक्म नाम। हबीबन करीम जे साथ जा कामिल उम्मती चोटी जा वली आरिफ आशिक सालिक सादिक रब करीम जा कामिल वली, उन्हनि तारीख़ पढ़ो, उन्हनि ज़िंदगी मुताले कयो, उन्हनि शान हयात पढ़ंदो त रूह खे राहत ईंदी, क़ल्ब खे करार ईंदो, सीने खे सुरूर ईंदो। हक़ फक़े नायत आहे गौसे आज़म क़लम महदी शाहना मक़ाम सय्यदना अब्दुल क़ादिर जी क़ुद्दस सिर्रुहु नूरानी। अरे भक्त जे गिरी ट्रेन हंग आया, होश बुझियो, कुतुब बुझियो, सब कुछ थियो। ने शेरी बिदरण के मारे नचे नचा कोडे कोडा भागे ये को विलायत तो वो सियासत जो सुभान अल्लाह, खुदा मदीने मारी ना अल्लाह मदीनो नसीब करे। तफसीर मज़हरी असांजी नक्शबंदी बुजुर्ग लिखियलु अल्लाह सना अल्लाह पानी बंदी मुजद्दिदी नक्शबंदिया हजरत हबीब करीम जी तारे वलियन जो काइला फैयाज़ा इमाम रब्बानी जी मकतूबात के तफसीर में आनी दुआ साईं लिखे थो त विलायत मथाई दिया अब्दुल कादिर जिलानी जी खिदमत में ओहो वडे बरंदो कोन सुल्फी कार की कोन पीती अफीम कोन है हीरोइन कोन है वदा तो खिनवने तनवने यार मुखे तो वने गौसुल वरा जो बुध तो अज शान खोले खोले गौसुल वरा जो बुध तो अज शान खोले खोले दिया गया तो दिल पर बयान खोले खोले दिल सा गया तो दिल पर बयान खोले खोले गौसल वराज बुद को आज शान खोले खोले गौसल वराज बुद को आज शान खोले खोले जिंदा कयो नबी जो जहदीन दिल रुबा हो यंदारो कुल्हे ते तंबलो हथ में इश्क शराब सां शामिल रहदी शराब शरीयत खुदा है मुस्तफा जिंदा है नबी जो जय दिन दिल रुबा हो सुभान अल्लाह जिंदा है कयो नबी जो जय दिन दिल रुबा हो प्यार सान पढ़ दो कुरान खोले खोले हो प्यार सो पढ़ दो कुरान खोले खोले गौसल वराज बुद दो अज शान खोले खोले। महबूब करीम जो बचड़ो कवाकिब सादात फी मनाकिब सादात में लिखे तो अल्लामा हिदायतुल्लाह पट्यारवी तो हजरत गौसे आज़म 15 साल एक पैर ते दो पैर रखे कुरान करीम जो अधु एक रकात में पढ़ंदो हो वरी रुकू सजदो करे मथे थी पैर मटाए बाकी कुरान जो अधु रकात में पढ़ंदो हो 2 रकातुन में कुरान पाक जो खत्म चौथे कहीं छो तो नखे खबर ही तो खुदा जो कुर्ब इबादत सां मिलंदो या त करब इलैहि बिन नवाफ़िल हज़रत
शाह मुराद शीराज़ी ठट्टे वारो बुजुर्ग सब नफिल हर रात पढ़ो। आजाता चा खुदा करे तू पढ़ी मुखे दुआ कर मां भी पढ़। सब नफिल हर रात एक दफी रुगी पान अकेलो न मुरीद भी हंदा हा वही भी हसनात अबरार सैयदुल मुकर्रबीन मुई सब इस्तिलाह छदे साल रब करीम जी तौफीक साल तब मुझो तालिबा मोहम्मद अजीम ओ खणीदा जगह ईंदो 250 रुपया मिठाई अथव सोच जो खुदा जी मर्जी मना भुलजी को ताला चाहे इहा ॻाल्हि ज़हन में रखो जे चाहो था असां नबीअ जे पाक हुजण वारा दलील पंहिंजे घर में रखूं त वठो न वठंदो त हज़ारे किताब हली विया खोट किथे बि कान्हे। रब जी महिरबानी आहे लिखण खां पोइ हाणे पिया माण्हू फ़ोनियूं कर तफ़सीर आहे शरह हदीस आहे फलाणो आहे ॿाहिरि सुस्ती हूंदी आहे पोइ चुस्ती हूंदी आहे आवाज़ अचे थो वठंदो त ख़ुदा आबाद कंदो न त मां पंहिंजो बयान जारी रखंदुसि। अहिड़ो तव्हांखे विहारे थकायां जो साईं आज़म खे ॿीहर मिंथ कयो त खोर मोली 80 थारे ॾियो इन कुरारे जी बचन दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या बड़ी आवाज़ रसूल अल्लाह इबादत करे मुरीदन के भी इबादत जो रंग लाए उन्हनि खे भी शुभ खैज़ बने। ये विलायत का मामूली गाल कान्हे का। अल्लाह फरमाता अक़िम सलात लिदुलूक शम्स इला गसक़िल लैल व क़ुरानल फज्र इन्न क़ुरानल फज्र कान मशहूदा। बच्चन मालूम पढ़ो हदीस पाक में आयो उलमा मौजूद हैं। मदीने वाले घोट जो ज़ाहिरी जिंदगी जो दौर सख्त पारो पियो मीह वसोआ वनजा पन पारे सारे छड़िया हन। हजरत अबू ज़र गफ़ारी हबीब जो सहाबी फरमाए तो मां नबी से सां गॾु आहियां महबूब पन पारे जे सारियल वन जे टाई में हथुर जी लोडो ॾिनो पन छड़ी ढेर थी विया मूंखे सॼो अबू ज़र जी क़िबला वरी नो सर जी मुंहिंजा साईं वरी टियों सर जी मुंहिंजा साईं अबाज़र ई पन ॾिस कीअं पा किरन पारे जा सर मुंहिंजो क़िबला हाओ किरन था। फरमाए था मुंहिंजो उम्मती जॾहिं निमाज़ ला वज़ू करे तैयार थी ईंदो आहे कना ते हथ रखी अल्लाह अकबर चवंदो आहे त उन जा गुनाह बि ईअं छड़ी ढेर थी वेंदा आहिनि जहन्नम जे टारी जा पन छड़ी ढेर थी विया। निमाज़ पाबंदी सां निमाज़ तहज्जुद शरई निराली हबीबन करीम जी ज़ात बरकात मतियो व मिन लैल फतहज्जद बिही नाफिलतन लक। हबीब रात जो तहज्जुद थी पढ़। तफसील करता तहज्जुद जी माना है तरकुल हुजूद आराम जो छड़न। मुंहिंजा महबूब तहज्जुद पढ़ंदा हा एतरी लंबी क़िरात कंदा हा एतिरो वॾो क़ुरान पढ़ंदा हा घणो क़ुरान पढ़ंदा हा जो मुंहिंजा प्यारा सदन पाक कदमन ते सोज थी वेंदी ही पेर मुबारक थथ जे करे चीर जी पवंदा हा। असहाबी चवंदा साईं तव्हां पाक आहियो एतिरी इबादत छो था कयो पर फरमाईंदा मां पंहिंजे रब जो शुक्र थो कयां। छा मां पंहिंजे बाणे जो शुक्रगुज़ार मां पंहिंजे रब जो शुक्रगुज़ार न रहां जीअं रब नवाज़ियो आहे इबादत घणी
हाणे 5 नमाज फर्ज छही नमाज सुन्नत बयान करण खां पोइ उन जो नतीजो कहिड़ो आहे, उन जो बदिलो कहिड़ो आहे, उन जो अजर ऐं सवाब कहिड़ो आहे, ओहो बयान पियो थिए। पर इहो तॾहिं मां अॻे बरादर तव्हां जी ज़ुबान मां वॾे आवाज़ सां दुरूद ॿुधां सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह। वॾे आवाज़ सां वॾे आवाज़ वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बदलो छा थो मिले, अजर छा थो मिले, सवाब छा थो मिले। असा अयबअसका रब्बुका मक़ामम महमूदा। मुंहिंजा हबीब बदलो इहो आहे जो मां रब खे मक़ाम महमूद अता कंदुसि। मक़ाम महमूद छा आहे? तफ़सीर हिकिड़ी लिखियो त युजलिसुहु अला कुर्सीही। रब पंहिंजे महबूब खे पंहिंजे कुर्सीअ ते विहारे। शफ़ाअत जो मकाम। सहाबा ने पुछो कि बिला मकाम महमूद छा आहे? फरमाया शफ़ाअत। मदीने तैयबा में खुदा हाज़िरी नसीब करे। आमीन त चओ। प्यार काढो वञण जे लाइ कुझु ई न मता हाओ कयो पाग पटिजी वञनि टिजो राजा चओ आमीन। राजा चओ मदीने पाक जा मंज़र विसारण सां नथा विसरन। मदीने पाक जा मंज़र विसारण सां नथा विसरन। पवन था पूर पली पल ऐं नए सिज सोर था निसरन। उर्दू में मशहूर शेर आता छोड़ फिक्र दुनिया की। मुन्ना को व्याज गोरी मुन्ना। छोड़ फिक्र दुनिया की चल मदीने चलते हैं मुस्तफा गुलामों की किस्मतें बदलते हैं। छोड़ फिक्र दुनिया की, छोड़ फिक्र दुनिया की। सिर्फ सारी दुनिया में है ये कूच अहमद। सिर्फ सारी दुनिया में है ये कूच अहमद। जिस जगह मुझ जैसे खोटे सिक्के चलते हैं। छोड़ फिक्र दुनिया की। सुभान अल्लाह चल। बाबू सलाम दरवाज़ो हरम उतां गिरबो खपे हथ ॾाढा टीम उन्हनि वञण जो को दरवाज़ा रखियल उन दरवाज़ा ते सोनहरी अखरनि में थुल्हे लफ़्ज़नि में लिखियो पियो आहे शफ़ाती ले अहलिल कबाइर मिन उम्मती। मुंहिंजी शफ़ात नथा
चाफत ने गुनहगारन के बिछदाण वारी बड़ी हदीस लिखी पैया शफाती हक़ुन फमन अनकरहा लम यनलहा फी रिवायत ने लम यकुन मिन अहलिहा मुझी शफात हक़ ये कुन मनी दो न के नसीब न थींदी मां तोखे समझाए वञा जे कने को जे त नबी जी शफात कान्हे जेस तुंहिंजे ला कान्हे मुंहिंजे ला आहे मकाम महमूद रब जे महबूब जे शफात जो मकाम छड़ाइण जो मकाम अल्लाह ताला जी दीन जे आलिमन सीरत जे माहिरन मुफस्सिरन मुहद्दिसन तहकीकों करे लिखो त नबी सने जी शफात हिकड़ी आम शफात जो जमीन टावे जी होंदी सिज मथा होंदो रड़ियूं रीहूं होंदियूं रोज रायो होंदो पानी के पखर में बुलंदा पिया हिसाब न पियो थींदो इन शफात ला माण्हू नबीअ वटि वञी वञी फिरी मुस्तफ़ा जे दर ते ईंदा क़िबला सभिनी चयो आहे त न न ॿार फरमाईंदा घबरायो न ॿियनि तव्हांखे न चयो आहे मां मुस्तफ़ा वटि न कान्हे मूं वटि हा हे मां वेठो अन लहा मां हाय मदीना जलिया तई जानी तई शराबी तई भंगोरा तई बेईमानी तई फलाना तई टीना घबराए रब करीम जे दरबार में सजदो करना किथे जी सुभान अल्लाह सजदे ते बुधी नथो वरी सुभान अल्लाह सजदे में जो ईंदा अल्लाह फरमाईंदो इरफ़ा रासक पथो मथे कर महबूब इरफ़ा साई तो गुर्द गए इश्क़ाए तो शफ़ा सिफारिश कर तो कबूल का चाहो तो सही है उठा दो पर्दा दिखा दो चेहरा कि नूरे बारी हिजाब में है मोहम्मदी कर बार खोल उठा दो पर्दा दिखा दो चेहरा कि नूरे बारी हिजाब में है ज़माना तारीक हो रहा है कि मेहर कब से निकाब में है उठा दो पर्दा दिखा दो चेहरा कि नूरे बारी हिजाब में है देर सजदे में इन्हीं की भूमाया समन है इन्हीं का चर्चा चमन चमन है इन्हीं से गुलशन महक रहे हैं इन्हीं की रंगत गुलाब में है उठा दो पर्दा दिखा दो चेहरा कि नूरे बारी हिजाब में है जी सुभान अल्लाह मुर्स थक जी दाढ़ी बार मां त शींह जो वेठो कई ॻाल्हि यार वास्ता बार छाजो अदा रोशन अॼु थकिजी पियो पर रोशन खे रोशन रहणो पवंदो छॾणो न पवंदो दुरूद दिल सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि अल्लाह पर हबीब के चंदो चौ मुझा हबीब मौला हिसाब किताब कर ये करो थे कर पर मैदान साफ थी बी शफात होंदी जो जेके जहन्नम में दाखिल थी चुका होंदा सड़ी कारा अंगर थी विया होंदा महबूब उन्हनि के बाहर कढाए आप भी हयात जिस्मो जन्नत तरते होंदो जो दुनिया में डुबियो हनो जो जगह कारान पेट जी वेंदी चोहे जे चंद्र वांगुर थी वेंदा अञा निरार ते अखर होंदा ही जहन्नम निकान हदीस चवंदो मौला ही बिडरा है अंदर
अंदर वञण त ख़बर न पई त पहिरियां ई जन्नती आहिनि या पोइ आया टी शफ़ाअत महबूब जी हूंदी जो हिसाब खां सवाइ टोला जा टोला जन्नत ॾेई पुछा वई न जन्नतुल बकी मदीने वारनि जो मुक़ाम मदीने वारे जी हदीस आहे अल्लामा अब्दुल हक तहलवी आंदो आहे त क़यामत जी ॾियारी इन जन्नतुल बकी मां 10,000 मुस्तफ़ा जा अहिड़ा उम्मती उथंदा जे पाण त बिना हिसाब जे जन्नत में वेंदा पर उन्हनि मां हिकु हिकु ॿिए 10,000 खे बि छॾाए वठे सहाबी पुछो सोना क़यामत जे ॾिहाड़ी किथे तव्हांजो दीदार फरमायो साहिमीअ ते जिते अमर तुरंदा मथां कंहिंजो दिलि जो खुटण त वधराए ॿियो पुल सराह ते मथां कंहिंजो पेर तिरके त खणाए टियों हौज़े कोसर ते बुनियाद ईंदा त प्यारे थव कया किथे जी सुभान अल्लाह कोई बाबाने बसो कया अवाजी हिम्मत हारे वेही रहा हो त मां हर गुरबा जो मथो जो पोरो कमाया पर थोड़ो चुटको जाया भला दुरूद राजा परो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह पुल सराते साहिमी पहिरियों मंज़िल साहिमी ते माण्हू घणा हुआ